बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां त मरकज़ी तोड़े ज़िले उहिदेदारनि जो मां तमामु घणो थोराईंदो आहियां जेके अॼु शॉर्ट नोटिस ते हिते पहुता ऐं इजलास में शिरकत कयूं। मां तव्हां सभिनी जो थोराईंदो आहियां ऐं मां सम्झां थो त इहे सिंधी क़ौम हिन वक़्तु परेशानी वारी सूरत हाल में आहे। सिंधी क़ौम वटि वाहिद जियापे जो ज़रियो अटो बचियो, उनखे बि या त महांगो करे छॾियऊं या त उहो अटो अणलभ थी वियो आहे। हूअं बि मिसकीन ग़रीब माण्हू जेके मज़दूरी में जेकॾहिं 500 रुपया मिलनि था त उहो पंहिंजे अटे जो बंदोबस्तु करे, तालीम जो करे या सिहत जो करे या घर जे किराए जो करे। इन जे करे मां सम्झां थो त ज़रदारी माफ़िया पीपल्स पार्टी जी हुकूमत सिंध जे अवाम खे अहिड़ो को बि मौक़ो कोन्हे ॾिनो त हू पंहिंजूं क़बरूं खोटे मरी वञनि। अहिड़ो को बि मौक़ो ज़रदारी माफ़िया पीपल्स पार्टी सरकार सिंधी क़ौम खे कोन्हे ॾिनो जो हू बचण जहिड़ा थियनि। असां सभिनी खे तारीख़ी जिदोजहद करणी आहे। एहतजाज, मुज़ाहिरा, धरना हर शहर में, हर सूबे में, हर मुल्क में, दुनिया में थींदा रहनि था ऐं उन्हनि जो असर हुक्मराननि ते थींदो बि आहे। पर ही जिते असां जंहिं मुल्क में रहूं था उतां जा हुक्मरान एतिरा नाहल, नालाइक ऐं गाफ़िल आहिनि जो उन्हनि खे तव्हांजे एहतजाज, तव्हांजे धरणे, तव्हांजे मुज़ाहिरे, तव्हांजे जलसे जुलूस जो को फ़र्क़ु नथो पवे। इन जे करे असां फ़ैसिलो कयो आहे त ज़रदारी माफ़िया जे एजेंटनि जेके सरकारी गुदामनि में अनाज लिकाए रखियो आहे, कणिक लिकाए रखी आहे, उहा उन्हनि खां खसे ग़रीबनि में विराए छॾिजे। असां सम्झूं था त इहा जिदोजहद ॾुखी आहे पर नामुमकिन कोन्हे। तव्हां हिते मौजूदु जेके बि नौजवान आहियो, मूंखे ख़बर आहे त तव्हां सिंध जे ॾुख दर्द सूरनि खे सम्झी करे हिते पहुता आहियो ऐं मां सम्झां थो त तव्हां मुड़ुस थी बीहंदव बि सही। तव्हांजे बलबूते ते, तव्हांजे इन प्यार, तव्हांजे इन मोहबत, तव्हांजे इन जुस्तजू खे ॾिसी करे मां अहिड़े क़िस्म जो ऐलान कयो आहे त सिंध जे हर ज़िले में जिते जिते बि गुदाम आहिनि उते पाण चढ़ायूं बि कंदासीं, उते पाण छापा बि हणंदासीं। उते मौजूदु जेको बि अनाज हूंदो उहो सिंध जे ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि में विराईंदासीं। असां 48 कलाकनि जी मोहलत ॾिनी। मुमकिन आहे त हुक्मराननि खे को फ़र्क़ु न पवे, हू सम्झनि त बाबा धरती धड़ी तहरीक इहा कहिड़ी तंज़ीम आहे, कादिर चांडियो इहो केरु आहे, इहो छा कंदो। वधि में वधि एहतजाज कंदा, वधि में वधि को धरणो हणंदा, वधि में वधि को जलसो, को जुलूस कंदा, वञी धूड़ पाइनि भले कनि। जेको जलसो, को एहतजाज, को धरणो करे थो त मिटी त असांजे मुंहं में ई लॻंदी, असां ई रोड ते वेंदासीं। पर असां उहा साॻी मिटी उन्हनि हुक्मराननि जे मुंहं ते छो न हणूं। 48 कलाकनि गुज़रण में मां सम्झां थो त अञा 14 खां 15 कलाक रहिजी विया। पर 14 खां 15 कलाक गुज़री वञनि ऐं उन खां पोइ असां कुझु करे न सघूं त पीपल्स पार्टी या ॿियूं जेके बि तंज़ीमूं आहिनि उन्हनि में ऐं असां में कहिड़ो फ़र्क़ु रहिजी वियो। जेकॾहिं असां कूड़ियूं दावाऊं कयूं, कूड़ा वाइदा कयूं ऐं सिंधी क़ौम खे इहो तासर ॾियण जी कोशिशि कयूं त असां तव्हांजा हमदर्द आहियूं ऐं कयूं कुझु बि न। इन जे करे असां जेका ॻाल्हि हिन महिल ताईं कई आहे उन ते अमल कयो बि आहे। चाहे उहो सिंध जे माण्हुनि जे लाइ रोज़गार जो सिलसिलो हुजे, चाहे ॿोॾि जी सूरत हाल में माण्हुनि जी मदद करणी हुजे, चाहे सिंध जे वसीलनि ते, सिंध जे हर मामले ते जॾहिं बि धारियुनि या हितां जे करप्ट हुक्मराननि मेरी अख रखी आहे त सभ खां पहिरियां उन्हनि खे अखियूं कढण में धरती धणी तहरीक जे नौजवाननि जो अहम किरदारु रहियो आहे। इंशाअल्लाह
असां इहो ऐलान कयूं था, अञा मोहलत ख़तमु न थी आहे, पर असांखे ख़बर आहे त ही उन ते अमल न कंदा, हिननि ते को फ़र्क़ु न पवंदो, को फ़र्क़ु न पवंदो। त असां जेकॾहिं धरती धणी तहरीक 48 कलाकनि जो टाइम ॾिनो आहे, त असां वाक़ई में अटो सस्तो कयूं। माण्हुनि वटि बचो छा हुयो? इहो अटो बचो हो माण्हुनि वटि, जेको हिननि महांगो करे छॾियो आहे। हिकु त माण्हुनि वटि रोज़गार कोन्हे, माण्हू गुरबत में आहिनि, माण्हू बुख बदाली में अॻी आहिनि। हाणे अटो बि हिननि महांगो करे छॾियो आहे। ऐं जेकॾहिं अटो महांगो थी वियो त माण्हू छा खाईंदा? ही वॾेरा, ही सरदार, ही जागीरदार, ही त ख़बर न आहे कहिड़े कहिड़े क़िस्म जा हराम जानवर बि खाई था वञनि। पर असां अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं, असांजो गुज़ारो इन अटे ते आहे। ऐं ग़रीब गुरबो इहो अटे खां सवाइ ॿियो कुझु खाए बि न पियो। त इन जे करे असांखे इन ते लाज़मी को इनिशिएटिव वठिणो हो ऐं इन ते असां अमल दरामद कराईंदासीं। जेकॾहिं को चवे थो त सरकारी गोदामनि ते चढ़ायूं तव्हां न कयो, इहो ग़लति अमल आहे। कानून हथ में था खणो त तव्हां मूंखे ॿुधायो त हुक्मराननि या हुकूमत जी ज़िमेदारी आहे त असांखे तहफ़ुज़ ॾियनि। हुकूमत जी ज़िमेदारी आहे त सिंध जे माण्हुनि जे तरक़ी ऐं ख़ुशहाली जो ज़िमो खणनि। या वरी कंहिं दोस्त सवेर मूंसां ॻाल्हि कई, असांजो नौजवान, बिल्कुलु ईअं ई आहे त जेकॾहिं असां गोदामनि में चढ़ायूं कयूं था त वधि में वधि असां ते चोरी जो इल्ज़ाम लॻंदो। चोरी जो कहिड़ो इल्ज़ाम लॻंदो? त बाबा हिननि छा चोरी कई आहे? हिननि मानी चोरी कई आहे। जेकॾहिं असां मानी चोरी था कयूं त हिन जो मक़सदु आहे त हितां जा हुक्मरान न हलनि, हुक्मराननि जा हथ कटियो, जो असांजो ग़रीब गुरबो, हितां जो अवाम मानी चुराइण जे पोयां आहे। छा असां सोन था चुरायूं? छा गोदामनि में वञूं था, जेका फुरलुट कयूं था, उहो हुतां जो को कारून जो खज़ानो आहे या कोयलो आहे छा जेको असां वञी हुते फुरलुट कंदासीं या माण्हुनि खे ॾींदासीं? उहो ग़रीब गुरबे जे हक़ जी ॻाल्हि था कयूं त ग़रीब गुरबे खे खाइण जे लाइ मानी कोन्हे। ऐं असां इंशाअल्लाह इहो ऐलान कयूं था अॼु तव्हां सभिनी जे तवसत सां त 4 तारीख़ ते असां कंदकोट खां शुरूआति कंदासीं। ऐं इंशाअल्लाह कंदकोट जे गोदाम में चढ़ाई थींदी, उते छापो लॻंदो, उते जेको बि पयल अनाज हूंदो, तव्हां सभिनी जे तवसत सां मां चवां थो, तव्हां खां वाइदो बि वठां थो, तव्हां सभु उते मौजूदु हूंदो ऐं उहो अनाज खणी करे सभिनी जे साम्हूं ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि में विराए छॾींदासीं। कंदकोट खां जेकॾहिं अॻियां निकितासीं त इंशाअल्लाह ही उहो सिलसिलो कोन्हे त हिकिड़ो ॾींहुं कंदकोट, हफ़्ते खां पोइ कंबर, हफ़्ते खां पोइ खैरपुर में रस। ईअं न आहे। असांजी पूरी पूरी कोशिशि हूंदी त असांजे अॻियां केर बि रुकावट न बणिजे। छो त हिन वक़्तु सिंधी माण्हू, मां पाण खे चवां थो, मां पंहिंजे पाण खे उन ग़रीब जे जॻह ते रखी करे चवां थो त सिंधी माण्हू असां हींअर बुखिया शींहं आहियूं या बुखे शींहं जी आहियूं। जेकॾहिं बुखे शींहं खे कुझु न मिलंदो त उहो शिकार कंदो। असां सिंधी के पेनूं न आहियूं जो तव्हां खां अटो पिनंदासीं। असां सिंधी ख़ुददार क़ौम आहियूं। जेकॾहिं सिंध जे माण्हुनि खे पैसनि ते सस्तो अटो नथो मिले त असां बुखे शींहं जीअं तव्हां खां खसींदासीं। जेकॾहिं उन सूरत में असांखे चंबे हणण जी ज़रूरत पए त चंबो हणंदासीं। पंहिंजे ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि खे अकेलो बिल्कुलु बि न छॾिणो। जेकॾहिं जंहिं जॻह ते असां वञूं था ऐं उते सभ खां पहिरियां हिननि पुलिस घुराई, या जेकॾहिं बदमाशी कयूं त असां बि बदमाशी जो जवाबु बदमाशी सां ॾींदासीं। असां का अहिड़ी ॻाल्हि कोन था कयूं त असांखे तव्हां घर ठाराए ॾियो, का अहिड़ी ॻाल्हि कोन था कयूं त तव्हां असांखे महल महलातूं ॾियो। असां सिर्फ़ु इहा ॻाल्हि था कयूं त ग़रीब माण्हुनि खे सस्तो अटो मिले। जेकॾहिं अटो सस्तो नथा कयो त पोइ यकीनन दमादम मस्त कलंदर थींदो ऐं उहो इंशाअल्लाह 4 तारीख़ ते
कंदकोट खां शुरूआत कबी सिंध जे माण्हुनि खे चवां थो हीउ वक़्तु आहे तव्हां हमेशह इहो चवंदा हो त केरु हिननि मामलनि ते उथे नथो ॻाल्हाए नथो जेकॾहिं तव्हां न उथंदो त मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त अॼु अञा बि तव्हां हिक ॿिए सां प्यार ऐं मोहबत में वेठा आहियो पर हिननि जहिड़े तरीक़े सां सिंध जे माण्हुनि जी हालत कई आहे मां यकीन सां चवां थो त अॻियां हाली तव्हां हिक ॿिए जा बि खीसा पटींदो एतिरी किलत ऐं एतिरो ॾुकार अची वेंदो तव्हां सभिनी खे उथणो पवंदो छा थींदो केस थींदा मरंदासीं बुख ते त हूअं बि मरो पिया सभु तव्हां हमेशह जेकॾहिं तव्हां ग़रीब गुरबे ऐं मिसकीन माण्हुनि जे लाइ उथो था त दुआऊं मिलंदियूं तव्हांखे ॿियो कुझु न बि मिले पर मिसकीन जे ॿार जे जॾहिं हथ में मानी ईंदी ऐं हुनजे चहिरे ते मुर्क ईंदी त उहो तव्हांजो मुल्ह आहे जेको तव्हांखे मिलंदो कोशिशि कयो पंहिंजे ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि जी जेतिरो थी सघे मदद कयो जानवर बि खाइनि था पीअनि था ऐं सुम्हनि था जेकॾहिं तव्हां बि बग़ैर जिदोजहद जे खाओ था पीओ था ऐं सुम्हो था त पोइ तव्हां में जानवरनि में को बि फ़र्क़ु न रहंदो मां चाहियां थो त धरती घणी तहरीक में जॾहिं तव्हां शमूलियत कई आहे त धरती घणी तहरीक जा नौजवान पंहिंजे सिंध जे माण्हुनि खे रिलीफ ॾियनि पीपल्स पार्टी माण्हू सम्झनि था त सिंधी सभु पीपल आहिनि सभु माण्हू इहे था सम्झनि त सिंधी सभु पीपल आहिनि पर इहो तासर असांखे ग़लति करणो पवंदो जेको माण्हुनि में ग़लति तासर आहे इहो साबित करणो पवंदो त सभु सिंधी पीपला न आहिनि सिंधी हिन वक़्तु जेकॾहिं कंहिं तंज़ीम सां गॾु आहिनि त उहा धरती धड़ी तहरीक आहे जेका उन्हनि जी तर्जुमानी करे थी सिंध जे तमामु नौजवाननि खे सिंध जे हर माण्हूअ खे मां गुज़ारिश कयां थो त हीउ मुंहिंजो या मुंहिंजे माण्हुनि जो मसइलो न आहे हीउ तव्हांजो मसइलो आहे असां सभिनी जो गॾियल मसइलो आहे असां सम्झूं था त हीउ नौजवान जेके हिते पहुता आहिनि यकीनन हिन जिदोजहद में हिननि खे परेशानी थींदी तकलीफ़ूं थींदियूं पुलिस रुकावट बणिजंदी इंतिज़ामिया ईंदी हुकूमत हिन फिरौननि जी आहे उहे ईंदा पर हुन बावजूदि अॼु पंहिंजे मिसकीन ऐं ग़रीब माण्हुनि जे लाइ हिते बीठा आहिनि सिर्फ़ु तव्हांजी तकलीफ़ नथा ॾिसो उनजे करे हिते बीठा आहिनि जेकॾहिं हीअ चाहिनि त हिननि जी अञा जवानी आहे हीअ वञी करे न्यू ईयर जी ख़ुशी में नए साल जी ख़ुशी में शराब गड़काए सघनि था पर न हीअ तव्हांजे इश्क में तव्हांजी मोहबत में बुख ते बि इजलास में वेठा आहिनि त जीअं मिसकीन माण्हुनि जी मदद करे मां इहा ई तव्हांखे गुज़ारिश कयां थो सिंधी क़ौम खे बार बार गुज़ारिश कयां थो जेकॾहिं तव्हां न उथंदो घटि ते वेही करे 2 रुपए जो फेसबुक जो पैकेज करे गारी ॾींदो त पोइ कुझु न थींदो ही उहे नौजवान आहिनि जेके तव्हांजे लाइ जिदोजहद कनि था हिननि जी हौसला अफ़ज़ाई कयो हिननि जे घर में अटो मौजूदु आहे तॾहिं हिते वेठा आहिनि हिननि खे परेशानी कोन्हे त मां इजलास में वञा थो पोयां अटो आहे हले कोन्हे ही उन्हनि माण्हुनि मां न आहिनि ही ख़ुशहाल आहिनि मिडल क्लास फैमिली सां तालुक़ु आहे हिननि जो पर ही अल्लाह खे हाज़िर नाज़िर ॼाणे करे सम्झनि था सोचनि था त बाबा न असांखे जिदोजहद करणी आहे पंहिंजे मिसकीन माण्हुनि जे लाइ हिते न सिर्फ़ु सिंध जा मुस्लमान वेठा आहिनि पर धरती घणी तारीख़ में हिंदू बिरादरी बि वेठी आहे जेके असल सिंधी आहिनि उहे बि तव्हांजे लाइ जिदोजहद तव्हां पाण न उथंदो त तव्हांजे लाइ का वही कोन ईंदी असां तव्हांजे लाइ कोशिशूं कयूं था जिदोजहद कयूं था जेकॾहिं तव्हां बि जेकॾहिं इन मामले में असांजो साथ ॾियो था त असां कामयाबु थींदासीं हिननि हुक्मराननि खे झुकाइण में जेकॾहिं तव्हां अञा बि हिन मामले खे हल्को वठो था पंहिंजनि नौजवाननि जे ख़िलाफ़ साज़िशुनि जो हिसो बणिजंदो त पोइ कुझु बि न थींदो पोइ ईअं ई बुख बदहाली बेरोज़गारी में पिया मरंदा रहंदासीं ऐं ज़रदारी जो औलाद दुबई में लंडन में अयाशियूं कंदो रहंदो ऐं कोशिशि कंदो रहंदो त अञा बि चौधरी जी आबादी वधे त जीअं वरी बि सिंधनि ते चौधरीनि जी हुकूमत थिए ख़ुदा सुजाग थियो
सुजाग थियो, पंहिंजे वतन जी पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कयो। ही महांगाई उन दौर में जॾहिं इमरान खान जे दौर में बिलावल भुट्टो ज़रदारी, फज़ल रहमान, शहबाज शरीफ़, PDM जा जेके हिननि जो इतिहाद आहे लॉन्ग मार्च पिया कनि त महांगाई वधी वई आहे। हाणे ही काॾे मरी विया आहिनि? बिलावल ज़रदारी खां केरु पुछे त अटो घणे किलो आहे, हिननि खे त ख़बर ई न आहे। हिननि जा त नौकर चाकर अटो वठी ईंदा आहिनि, बल्कि ही त अटो खाइनि ई कोन था, ही त खाईंदा ई हराम आहिनि। जेकॾहिं को हिलाल खाइनि त हिलाली बच्चनि जो साथ ॾियनि न, ही हराम खाईंदड़ हरामनि जो साथ था ॾियनि। कादिर साईं, अवां जेको ई ऐलान कयो आहे 4 तारीख़ ते कंदकोट खां, भला इहो कहिड़े पस मंज़र खे ॾिसी करे अवां कंदकोट ऐं कशकोट खां शुरूआति कई आहे? ॾिसो, मां इन जे करे कंदकोट खां शुरूआत जी ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं मां चवां थो त 4 तारीख़ ते सिंध जे हर ज़िले में, हर तालुके में जिते जिते असांजा माण्हू मौजूदु आहिनि उहे गुदामनि ते चढ़ायूं कनि ऐं उते मौजूदु अनाज खणी ग़रीबनि में तक़सीम कनि, त मुमकिन आहे, मां चाहियां थो, मूंखे ख़दशो आहे त उते असांजा नौजवान एतिरा मज़बूत न हुजनि ऐं उन्हनि ते को कूड़ो केस दाख़िल थिए, मानी जी चोरी जो केस दाख़िल थिए। इन जे करे मां चाहियां थो त मां पंहिंजे नौजवाननि सां गॾु हुजां। जेकॾहिं कंदकोट खां शुरूआति करे जिते जिते बि पुॼी सघियसि पुॼंदुसि त उन में इहा ॻाल्हि थींदी त जेकॾहिं हुकूमत जे तरफ़ां का गोली ईंदी, का लठ ईंदी, का हथकड़ी ईंदी त सभ खां पहिरियां कादर चांडे जे सीने, कादर चांडे जे हथनि ते ईंदा, उन खां पोइ मुंहिंजा नौजवान हूंदा। त मां चाहियां थो त हिन जदोजहद में सभ खां पहिरियां कादर चांडे जो सीनो हुजे। मां पंहिंजे नौजवाननि जो तहफ़ुज़ करे बीहां। इन जे करे चवां थो त कंदकोट खां वठी कराची ताईं पंहिंजे नौजवाननि सां हिन जदोजहद में गॾु हुजां त जीअं उन्हनि खे का बि तकलीफ़ न हुजे। छो त जेकॾहिं मां इन ॻाल्हि जो क़ाइल कोन आहियां त मां इन शइ में हुजां त एहतजाज जी ॻाल्हि कई आहे या ॻाल्हि कई आहे त बाबा वञो गुदामनि ते, उन खां पोइ मुंहिंजा नौजवान गिरफ़्तार थी वञनि, पोइ वरी मां चवां न्याज़ गिरफ़्तार थी वियो आहे, न्याज़ खे आज़ादु कयो, वरी न्याज़ खे आज़ादु कयो, न्याज़ खे आज़ादु कयो।